त मुंहिंजो इहो न आहे त मां हिकु वक़्तु वॾेरनि वांगुरु टे ज़ालूं रखी ऐं पंहिंजो घरु भरियो, ईअं न आहे। अॼु तव्हां जेको जागीरदारनि जे मुक़ाबले में ॾिसो था न, हिकिड़ो दर्ज़ी, हिकिड़ो राज़े जो पुटु, हिकिड़ो रक्शा ड्राइवर, हिकिड़ो गॾे गाॾी हलाइण वारो माण्हू, उहो हिकिड़े सरदार ऐं जागीरदार जे मुक़ाबले में बीहे थो, फार्म भराए थो, हुनखे चैलेंज करे थो। इहा उहा ई ललकार आहे जेका डॉक्टर कादिर मक्सी 1994 खां पैदा कई आहे, जेका समाज में हाणे ट्रांसलेट थिए पई ऐं मल्टीप्लाई थिए पई। मलिकार दोस्तों, आगा ज़फ़र ऐं कल्याण जा महिमान में अॼु मूंसां गॾु आहे हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी शख़्सियत, जंहिं पंहिंजे कैरियर में, पंहिंजी जिदोजहद में जेको गोल खणी, जेको मक़सदु खणी ऐं पंधु कयो, हू उन मक़सद खां कॾहिं भाटियो न आहे, उन खां कॾहिं उन खां खुटो न आहे। हिकिड़ो अज़ीम इनकलाबी शख़्सियत साईं डॉक्टर कादिर मक्सी साहब। डॉक्टर साहब थोरा टाइम ॾिनो। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां आया आहियो, मुंहिंजे लाइ तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे। डॉक्टर साहब पाण थोड़ी सियासत खां हटी करे पाण ॻाल्हाईंदासीं तव्हांजे ज़ाती ज़िंदगी ते, पर्सनल प्रोफाइल ते थोरो तकड़ा सवाल कंदासीं। जी हा, बिल्कुलु बिल्कुलु। तव्हांजो नंढपण किथे गुज़रियो, जनम किथे थियो? साईं मुंहिंजो बुनियादी होम टाउन ठट्टो आहे, ऐं बुनियादी ठट्टे शहर में ॼाओ आहियां। असांजा वालिदेन त 150-200 साल अॻे बलोचिस्तान मां जीअं लॾे आया, पोइ असांजा आसपास मक्सन जा 15-20 ॻोठ आहिनि, पर असांजो ॾाॾो या असांजा वालिदेन इब्तिदाई ॾींहंनि में जीअं शहर में लॾे आया त पोइ शहर में ई रहिया। मुंहिंजो शहर में जनमु थियो ऐं बुनियादी तालीम बि उते थी, प्राइमरी खां वठी कॉलेज ताईं। ऐं मुंहिंजी रांदि रूम जेका हुई इब्तिदाई ज़माने में, ऐं जिमनास्टिक खेॾंदो हुउमि, रेस, लॉन्ग जंप, हाई जंप, फलाना इहे शौक़ु हूंदा। बॉडी बिल्डिंग बि कंदो हुउमि। पोइ वरी साईं मुंहिंजा क्रिकेट जो ज़मानो आयो, 7हीं-8हीं 9हीं क्लास में क्रिकेट खेॾीसीं, तमामु ज़बरदस्त क़िस्म जी डिविज़नल मैच खेॾंदा हुआसीं। पोइ वरी मैट्रिक क्रॉस कईसीं त वरी पोइ जूडो कराटे जो ज़मानो आयो, जंहिंमें मुंहिंजो फस्ट ईयर में मां जूडो कराटे शुरू कई। उन ज़माने में बर्मा जो मास्टर हूंदो, मास्टर ताई, उन कराची में पंहिंजो क्लब, अशरफ ताई, त उन जी क्लब खोलियो। पोइ असां ठट्टे खां 5-4 दोस्त वेंदा हुआसीं उन जे क्लब में प्रैक्टिस जे लाइ। पोइ मूं माशाअल्लाह उते ब्लैक बेल्ट कयो जूडो कराटे में, तक़रीबन 2.5 साल 2.25 सालनि में मूं उहो क्वालिफाई कयो। जूडो ऐं कराटे अलॻि-अलॻि आर्ट? जी हा, जूडो ॿिन्ही आर्ट्स में, ॿिन्ही में मूं कई। असल में हिननि जो जेको ही बर्मा सां बिलोंग कनि था, त हिननि जो जेको स्टाइल आहे बांडो कराटे, जीअं टाइक्वांडो आहे, हा, ताइवान ऐं जापान वारा, जूडो वरी बेसिकली जापान जो आहे। त इन करे ही जेको मास्टर अशरफ ताई जो जेको सेक्ट आहे, उहो बांडो कराटे कराईंदा हुआ। सियासत में कीअं आया? पोइ बसि साईं सियासत में इहो त रांदि रूंदि, उन वक़्तु हाणे सम्झो मुंहिंजूं जेके गेमूं हुयूं, शौक़ु हुआ, त उन में असांजो गॾियल सियासी कल्चर हो ठट्टे जो। उर्दू ॻाल्हाईंदड़ बि दोस्त आहे मुंहिंजा, पंजाबी ॻाल्हाईंदड़ दोस्त आहे, पश्तो ॻाल्हाईंदड़ दोस्त आहे, त को असां में फ़र्क़ु ॿर्क़ु कोन हो। ऐं का सियासत खां मोटिवेशन कान हुई मुंहिंजी। पोइ आयासीं LMC में, जॾहिं लियाकत मेडिकल कॉलेज में दाख़िला थी, वालिदेन जो शौक़ु हो त बाबा डॉक्टर थियो, चलो वियासीं पढ़ाई में। उन ज़माने में सफ़ारिशूं वफ़ारिशूं घटि हुयूं, उन ते थींदी हुई मेरिट ते दाख़िला। त आयासीं जॾहिं मेडिकल कॉलेज में, त पोइ उते जो माहौल थोरो बदिलियल हो। लाज़मी ॻाल्हि आहे, GSN जो तमामु वॾो कब्ज़ो हो, ॿिए पासे सपाफ हुई। पोइ असांजे ज़माने में हिकिड़ी नई मुसीबत अची उते इंट्रोड्यूस थी, न्यू सिंधी स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन, जेका मार्शल आई, जनरल ज़ियाजी मार्शल जो ज़मानो हो, त उन्हनि जी आशीर्वाद सां अची उते लथी। पोइ उन्हनि उते शागिर्दनि खे मारणु कुटणु, कब्ज़ा करणु, फुरणु लुटण जो जीअं कमु थींदो आहे, गुंडागर्दी कयो। त हाणे मां बुनियादी त अंदर में हिकिड़ो ख़ुददार नौजवान हुयसि, त उन्हनि जो सभु जेको ई ॾिठोसीं हरकतूं, त मूंखे दिलि खे तकलीफ़ थी। पोइ इत्फ़ाक़ सां हा, मूंखे वरी GSN वारनि जेको अप्रोच बि कयो। डॉक्टर सुमार मंगरियो साहब वेठो आहे, डॉक्टर नवाज़ गाउटी आहे, डॉक्टर दोदो मेरी उन ज़माने में सरगर्म हुआ, उन ज़माने जा दोस्त। तव्हांजे दौर में बशीर खान मुमताज़, हा, बशीर खान वारी ज़री यूनिवर्सिटी में हुआ, उहे ज़री में, LMC में इब्तिदाई, हा, उहो वरी सिंध यूनिवर्सिटी में हो। जी हा, गुलमोहन जखरानी वग़ैरह हुआ। इन्हनि दौरनि में इहो तव्हां माना GSN जो सफ़र? हा, पोइ उन में इहो जॾहिं
थी वई सिलसिलो त पोइ जीअं सिंध वारनि जी ॻाल्हियुनि खां वधीक इम्प्रेस थियसि त भई ठीकु आहे। न GSN खां पोइ तव्हां उन वक़्त में हिकिड़ी स्टडी सर्कल वग़ैरह टाइप जी हा, पोइ GSN में अची वियासीं न। हाणे GSN में अची वियासीं त असांजा जेके दोस्त हुआ, ॿिया जेके असांजा हमसर दोस्त, उहे तक़रीबन अहिड़ा हुआ जेके के DSF सां तालुक़ु रखंदड़, के प्रोग्रेसिव GSN हुन वक़्तु डॉक्टर अरबाब खावर जी तमामु मक़बूल पार्टी हुई, या पलीज साहिब जी, त पोइ सियासी बहस अची कंदा। पोइ हाणे मां मसइलनि मूं चयो त मुंहिंजे अंदरि में बुनियादी ख़ुददारी जेको बुनियादी मसइलो आहे, त हाणे बहस थियनि, सिकंद ढारे वेही रहूं ऐं दलील जो जवाबु दलील सां न ॾियूं। पोइ ईअं किताबु पढ़णु शुरू कयासीं, छो जो हुते शुरू खां 8 9 दर्जे में इहो इमरान सीरीज़ नावल पढ़ण जो शौक़ु हो, इब्न सफ़ी जा नावल ईंदा, इमरान सीरीज़ वग़ैरह, त उहो पढ़ण जा शौक़ु पढ़ंदा हुआसीं, त उहो रुझान हो पढ़ण जो, त पोइ वरी सियासत पढ़णु शुरू कईसीं। अच्छा ठीकु आहे। जॾहिं पोइ तव्हांखे मतिलबु GSN खां जुदा थियण जा रस्ता बनायो, कीअं रस्तो जुदा थियो? बसि पोइ इहो जॾहिं पढ़ंदासीं त पोइ बहस कंदासीं। असांखे थोरो लेफ्ट जी सियासत वधीक मुतासिर कयो। मार्क्सिज़म खे पढ़ियोसीं, लेनिन खे पढ़ियोसीं, माओ ज़ी तंग जा किताब पढ़ियासीं, होचिमन खे पढ़ियोसीं, गोलाजी आज़ादी खे पढ़ियोसीं, त पोइ इलाही सारा जेके दुनिया में इनकलाब आहे, महकुम क़ौमुनि जा फ़लसफ़ा, त पोइ असांखे इहो लॻो त जेकॾहिं क़ौमी आज़ादी जी तहरीक आहे ऐं क़ौमी आज़ादी तहरीक में तबक़ाती तहरीक न आहे, ग़रीब पोरियतनि जो को रस्तो निजात जो न आहे, त तव्हां जेकॾहिं धारे परमार खां आज़ादी वठी वरी पंहिंजे परमार जे हवाले वतन करे छॾियो, त पोइ इहो सही रस्तो कोन्हे। पोइ असां इन जे करे GSN जे अंदरि ई सियासी नज़रियाती पंहिंजे ज़ाती हवाले सां। डॉक्टर साहिबु तव्हां शादियूं घणियूं कयूं? साईं मुंहिंजूं पंहिंजी लाइफ में 3 शादियूं थियूं आहिनि, पर इहो आहे त मुंहिंजी हिकु ई शादी हिकु वक़्तु रही आहे। पहिरीं शादी कई, इख़्तिलाफ़ पैदा थिया, ॿी शादी कई, ॿी शादी सां इख़्तिलाफ़ पैदा थिया, टी शादी कई। त मुंहिंजो इहो न आहे त मां हिकु वक़्तु वॾेरनि वांगुरु 3 ज़ालूं रखी ऐं पंहिंजो घरु भरियो, ईअं न आहे। ऐं बचिड़ा आहिनि मूंखे, 3 वाइफ्स मां मूंखे औलाद आहे। जी हा, औलाद गॾु आहे। ऐं माशाअल्लाह मूंखे 2 पुट आहिनि ऐं 9 नियाणियूं आहिनि। माशाअल्लाह माशाअल्लाह। अच्छा, उन्हनि जो कैरियर जेको आहे उहो कहिड़े पासे आहे? हिकिड़ो त ख़ैर सां लॉ करे वेठो आहे, सरवान जेको मुंहिंजो वॾो पुटु आहे। ॿियो अञा मोहम्मद साईं आहे, उहो स्कूलिंग एज में आहे, स्कूल करे पियो। 3 नियाणियूं मुंहिंजूं डॉक्टर थी वियूं आहिनि। हिकिड़ी एरोनॉटिक इंजीनियरिंग करे पई, ज़बरदस्त, ऐं ॿिया अञा स्कूलिंग में आहिनि। अच्छा, इहे इन्हनि तव्हांजे बचड़नि मां तव्हांजे औलाद मां को सियासत ॾे तव्हांजे सियासत जे सरवान त हाणे वॾो आहे, इन करे हू पंहिंजो तनज़ीमी सियासी जेको ज़िले जे अंदरि कमकार करे थो पंहिंजे वकील बिरादरी में। बाक़ी हू जनून जी हद ताईं शौक़ु मोहम्मद साईं खे आहे। उहो कोशिशि कंदो त हर पॉलिटिकल एक्टिविटी में, हर मीटिंग में इन्वॉल्व हुजे। हा, मां इहो आहे त लाज़मी ॻाल्हि आहे, मुंहिंजी वाइफ आहे, मुंहिंजूं नियाणियूं आहिनि, त के बि रैलीज़ थींदियूं आहिनि, मुज़ाहिरा थींदा आहिनि, एहजाज थींदा आहिनि, लॉन्ग मार्चिस थींदियूं आहिनि, त हाणे असां पंहिंजे कारकुन खे चऊं था त बाबा तव्हां अचो, समाज जे ॿियनि अदड़ियुनि खे चऊं था तव्हीं अचो, त असीं पंहिंजी फैमिली खे चऊं न तव्हीं घर वेठा हुजो, तव्हांजो इहो कमु कोन्हे, तव्हां रुॻो जलसे में सही संभरी अचिजो, त इहो दुरुस्त कोन्हे। इन करे हर पॉलिटिकल मरहले में असांजी फैमिलियूं शामिलु हूंदियूं आहिनि असां सां गॾु रोडनि रस्तनि ते, जलसनि जुलूसनि में। अच्छा, हाणे जेकी अव्हां सां गॾु जेके अव्हांजा हमराह आहिनि, साथी आहिनि, दोस्त आहिनि, ऐं हेॾी वॾी पार्टी हलायो था, उन्हनि जा फंड्स जेके आहिनि उन्हनि खे तव्हां कीअं अरेंज कंदा आहियो, कीअं था अरेंज करे सघो? ॾिसो, फंड्स इहो आहे त असां वटि मसलन असांजो हिकिड़ो त वर्कर आहे, असां हर वर्कर खे आइनी फ़ी वठंदा आहियूं, 10 रुपया उहा आइनी फ़ी हर वर्कर ॾींदो आहे, नंबर 1। नंबर 2, जेके ज़िले उहिदेदार थींदा आहिनि, तालुकनि जा उहिदेदार थींदा आहिनि, उहे 100 रुपया ॾींदा आहिनि। ॿिया असांजा साथी आहिनि जेके कॉलेज ज़माननि खां वठी असां सां पढ़िया आहिनि, डॉक्टर्स थिया, इंजीनियर्स थिया, सिविल सर्विसिस में नौकिरी में विया, 1000 रुपए खां वठी 5000 रुपया महीनो, हर को पंहिंजी वसियत, कम ऐं उन जी पोज़ीशन तहत असांखे ॾिए थो। अहिड़े तरीक़े सां असांजा फंड्स जेके आहिनि उहे ऑर्गनाइज़ थियनि था, ऐं पोइ साल में असां वरी हिकिड़े दफ़ा जनरली फंड कलेक्ट कंदा आहियूं। ऐं असां ख़ुदि जेके ज़िम्मेवार उहिदेदार आहियूं, असां पंहिंजे कमाई जो 15-20% जेको आहे असां पंहिंजे पार्टी फंड्स में विझंदा आहियूं। त उन तरह सां
पोइ साल में हिकु दफ़ो उहो फंड जनरेट कंदा आहियूं, पोइ उन आधार ते पोइ सॼो साल अच्छा, हीअ जेका आवां जी पार्टी आहे ही मतिलबु विचोले तबिके जी पार्टी आहे, बल्कि उन खां हेठियां तबिके जा जेके माण्हू आहिनि उहे हुन में शामिल आहिनि। तव्हांजा वर्कर्स पंहिंजे ख़र्च ते तव्हांजे सालाना जलसे में तमामु हिकिड़ो शानदार जलसो थिए थो, उन में पंहिंजे ख़र्च ते अचनि था। इन सॼी सोसाइटी में जेको सियासत में पैसे जो अमल दख़ल तमामु घणो आहे। इन जे बावजूदि तव्हां कीअं ऑप्टिमिस्टिक कयो त जेको तव्हांजो हीउ नारो आहे त विचोले तबिके खे माना ख़ुशहाली ॾांहुं वठी वञिबो ऐं वतन खे, सिंध खे हिकिड़े ॾींहुं जेको आहे सो ख़ुशहाल सिंध बणाइबो, इनखे इन्हनि महदूद फंड्स में तव्हां कीअं इन्हनि खे न, इहो सही आहे त इन लाइ जो पैसे जी रेल पेल तमामु वॾी आहे, जिथे ज़रदारी, जिथे नवाज़ शरीफ़, जिथे इमरान ख़ान अरबा खरबा रुपयनि जी अमल दख़ल हुजे, या इनफादी जेके सिंध में सरदार जागीरदार आहिनि हिकु हिकु तक ते 5-5 4-4 करोड़ रुपया ख़र्च कनि था, त लामाला असां उन्हनि जे मुक़ाबले में इन सित ते बराबरी नथा करे सघूं। असां मुतबादिल प्लान ॾिनो आहे पंहिंजे साथियुनि खे त भई तव्हां वॾेरनि जो ओताकूं आहिनि, तव्हां ॿाहिराड़ियुनि में तरक़ी पसंद हाउसिस ठाहियो। मसलन कंहिं ॻोठ में कुझु बि न आहे, हिकिड़ो वणु आहे, वण जी छांव आहे, 4-5-6 थूणियूं वढे, तव्हां उहे खोड़े मथो मनु विझी 4 बेंच 2 खटूं विझी छॾियो, त उन ॻोठ जा आसपास जा माण्हू कंहिं तकलीफ़ में अचनि तो वॾेरी जो ओताक ते न वञनि, तव्हांजे ऑफिस में अचनि, तव्हां वटि अचनि, ऐं पोइ तव्हां निकिरी उन्हनि खे गाइड बि कयो, मदद बि कयो, पुलिस ॾे बि गॾिजी वञो, अस्पताल ॾे बि गॾिजी वञो। इन तरह सां माण्हुनि में पाण भराई ऐं ख़ुदि एतमादी पैदा करणी आहे। त असां इन तरीक़े सां पंहिंजे तंज़ीमी नेटवर्क ऐं पंहिंजी तंज़ीमी सलाहियत ऐं अक़ल ऐं ॾाहप जो जेको उहो तवाज़ुन आहे उहो पंहिंजे हक़ में वठंदासीं। ऐं नेचुरली जेको हलंदड़ ज़मानो आहे त उन में इलेक्शन जा जेके बुनियादी लवाज़मात आहिनि उनजे पूरे लाइ बि कोशिशि कंदासीं। त जॾहिं हिन वक़्तु जंहिं प्रोजेक्ट ते मां कमु करियां पियो, मुंहिंजी ख़्वाहिश आहे त जनरल ज़िया जे ज़माने में जेके मज़ामतकार किरदार हुआ सियासत जा, अवामी तहरीक जा दोस्त हुआ, पलीअ साहिब जा पोइ लॻ हुआ, जाम साकी वारनि सां गॾु लेफ्ट जा साथी हुआ, या साईं GM साहिब जा पैरोकार पोइ लॻ दोस्त हुआ, अहिड़े तरीक़े सां जेके बि साथी उन ज़माने जा हुआ हाणे उहे नौकरियूं करे रिटायर थी विया आहिनि, पंहिंजी ज़िंदगी जा उहे ॾींहं पूरा करे चुका नौकरियुनि जा, या को वकील आहे, को लेखक आहे, को ज़मींदार आहे, ओड़नि समूरनि माण्हुनि खे गॾु करे सिंध में 400-500 पढ़ियल गढ़ियल बाहिम्मत बाहौसला तजुर्बेकार सियासी हिकिड़ी बैंक, माण्हुनि जी बैंक ठाहिण था चाहिनि। ज़बरदस्त। त उहा बैंक ठहे, गॾिजे, मशवरे में वियूं, मशवरो कयूं, सलाह मशवरो कयूं, हिक ॿिए खे लोकल सिक ते सघ ॾियूं, रहनुमाई ॾियूं, माण्हुनि सां मेल जोल वधायूं। मूंखे उमेदु आहे त इहो प्रोजेक्ट जॾहिं क़ाबिल अमल अची वेंदो त सिंध में तव्हांखे वॾेरनि जे मुक़ाबले में हिकिड़ी मुतबादिल सिंध जे हक़ में क़ौम परस्त जमायत नज़र ईंदी, जेको हर माण्हू फील कंदो त हीउ माण्हू हाणे इलेक्शन में हिननि जो मुक़ाबिलो करे सघे। नाज़रीन, तव्हां ॾिसो था त डॉक्टर साहिबु केॾो ऑप्टिमिस्टिक आहे पंहिंजे जिदोजहद जे हिन सफ़र में। हिकिड़ो सवाल डॉक्टर साहिब खां पुछूं था ऐं उन खां पोइ हथ बधंदासीं, मोकिलाईंदासीं। डॉक्टर साहिबु, तव्हां सम्झो था जेको नुक़्ता आगाज़ आहे, जंहिं टुके खां तव्हां निकिता आहियो, अॼु जिथे बीठा आहियो, उतां खां ॼण पोइ त खणी न आहियो त तव्हांजो सफ़र कामयाबी ॾांहुं आहे या उहो उते ई बीठो आहे? न, असां एनालिसिस कयूं था, छो जो असांजी बुनियादी ख़ूबी इहा आहे त असां सेल्फ क्रिटिसिज़म, पंहिंजो ख़ुदि तनक़ीदी जाइज़ो वठंदा रहंदा आहियूं। असां इलाही इंसानी कमज़ोरियुनि जे करे, ना तजुर्बेकारी जे करे, सियासी इल्म ऐं तरबियत घटि हुजण जे करे इलाही सारियूं जदोजहद में झोल ऐं कमज़ोरियूं रहियूं आहिनि, जिन जो असां वक़्तु सिर सम्झी न सघियासीं पंहिंजी लाइल्मी जे करे, कम इल्मी जे करे। पर जेको असां सफ़रु शुरू कयो उन जी जेकॾहिं असीं तजो कंदासीं त असां 2 विखूं अॻिते आहियूं। अॼु तव्हां जेको जागीरदारनि जे मुक़ाबले में ॾिसो था न, हिकिड़ो दर्ज़ी, हिकिड़ो राज़े जो पुटु, हिकिड़ो रक्शा ड्राइवर, हिकिड़ो गॾे गाॾी हलाइण वारो माण्हू, उहो हिकिड़े सरदार ऐं जागीरदार जे मुक़ाबले में बीहे थो, फार्म भराए थो, उनखे चैलेंज करे थो। इहा उहा ई ललकार आहे जेका डॉक्टर कादिर मक्सी 1994 खां पैदा कई आहे, जेका समाज में हाणे ट्रांसलेट थिए पई ऐं मल्टीप्लाई थिए पई। इन जो मतिलबु आहे त तव्हां इहो सम्झो था त
असल कमु जेको जदोजहद जेका आई उहा सिर्फ़ु अवामी जागरता जे लाइ हुई ऐं उन में काफ़ी कामयाबी मिली चुकी आहे ऐं हलंदो हाणे हींअर जेके आर्टिकुलेट करे हुनखे अब क़ाबिल अमल ठाहिणो ऐं आहे। हींअर तव्हां हिन इलेक्शन में काफ़ी सीटूं खयूं आहिनि ऐं मूंखे इहो यकीन आहे त वक़्तु ईंदो त तव्हां वॾी इलेक्शन में कुझु सीटूं खणंदा ऐं इंशाअल्लाह। इन्हनि जेके जागीरदार ऐं मथे क्लास जा एलिट क्लास जा माण्हू जेके वेठा आहिनि जिन जो असां सां आवाम सां को तालुक़ु कोन्हे उन्हनि खे ज़रूरु टफ टाइम इंशाअल्लाह इंशाअल्लाह। तव्हांजा वॾा थोरा वॾी वॾा महिरबानी। दोस्तो अॼु जी कचहरी जेका हिकु अॾोल इंसान सां हुई जेको असां सभिनी जे लाइ हिकिड़ो माना उहिञाण आहे जदोजहद जो जंहिंखे असीं सभु फॉलो करे ऐं सिंध जे आजपे ऐं ख़ुशहाली ऐं इज़त जे लाइ हिकिड़ो मुस्बत कमु करे सघूं था। त बसि अॼोको प्रोग्राम एसि ताईं। सभिनी जी वॾी महिरबानी।